अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ख़िलाफ़ दाख़िल केस खे वॾी ग़लती करार ॾेई छॾियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो चवणु आहे त जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ख़िलाफ़ केस दाख़िल करणु वॾी ग़लती हुई। हुन चयो त कानून वारे वज़ीर काज़ी फ़ैज़ ईसा जे असासनि बाबति ब्रीफिंग ॾिनी हुई। अव्हां खे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ख़िलाफ़ दाख़िल केस खे वॾी ग़लती करार ॾेई छॾियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो चवणु आहे त जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ख़िलाफ़ केस दाख़िल करणु वॾी ग़लती हुई। हुन चयो त कानून वारी वज़ीर काज़ी फ़ैज़ ईसा जे असासनि बाबति ब्रीफिंग ॾिनी हुई। संदसि चवणु हो त चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररीअ में बि वॾी ग़लती थी वई। ख़बर न हुई त चीफ इलेक्शन कमिश्नर जानिबदार निकिरंदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त PTI खां सवाइ कंहिं बि पार्टीअ वटि फॉरेन फंडनि जो रिकॉर्ड नाहे।